नौ तपा आख़िर छा आहे ऐं हिन साल 2024 में नौ तपा कॾहिं आहे। ॿियो इन ॾींहंनि में पाण खे अहिड़ो छा खाइणो आहे जंहिंसां पंहिंजे भीतर पंहिंजे शरीर जो तापमान सही रहे ऐं जीवन में पाण खे का अहिड़ी तकलीफ़ न अचे ऐं पाण इन में छा खाऊं ऐं कहिड़ो रख रखाव करूं। अचो इन जी चर्चा करूं। आख़िर नौ तपा कॾहिं खां आहे। मतिलबु 9 ॾींहं हिन धरती ते भीषण गर्मी पवंदी, तंहिंमें पाण खे पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे ऐं ॿियो पंहिंजे इर्द गिर्द जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखिणो आहे। इहे 9 ॾींहं पृथ्वी ऐं सूरज जी जेकी दूरी आहे उहा तमामु ई घटिजी वेंदी। सिधी जेके किरणूं आहिनि उहे धरती ते पवंदियूं ऐं तमामु वधीक गर्मी थींदी। इहा गर्मी वधीक भीषण जेकी पवंदी इहा 5 मई खां वठी करे 2 जून तक पवंदी। पर जेके रोहिणी नक्षत्र में सूरज देवता प्रवेश कंदा आहिनि उहे 15 ॾींहं लाइ कंदा आहिनि। पर पहिरियां जेके 9 ॾींहं हूंदा आहिनि, अगरि उन्हनि ॾींहंनि में भीषण गर्मी पए थी, तापमान ॾाढो वधंदो आहे। पर इन जो जेको अॻियां तापमान ऐं अनुमान लॻायो वञिबो आहे कि हिन दफ़े जेको मानसून ईंदो उहो तमामु ई सुठो पवंदो, बारिश सुठी पवंदी, इहो अनुमान लॻायो वञिबो आहे। अगरि इन्हनि ॾींहंनि में बारिश नथी पए त वधीक गर्मी पवण जे कारण पाण खे पासां गॾु छातो खणी वञिणो खपिजे ऐं ॿियो पाणी पासां गॾु हुजे। ऐं जेके भाउर भेनरूं ॿाहिरि उस में भीषण गर्मी में कमु था कनि, चाहे उहो मज़दूरी जो या को बि अहिड़ो ठेलो पाण कुझु बि पंहिंजे जीवन जी आजीविका हलायूं था, त पाण खे बसर बि उन जो बि उपयोग करिणो आहे। उन में जेके विटामिन ऐं मिनरल हूंदा आहिनि उहे पंहिंजे तापमान खे सही रखंदा आहिनि। ऐं ॿियो पाण इन्हनि ॾींहंनि में पाणी जो सेवन करूं, छाछ जो सेवन करूं, फ्रूट जेके बि सीज़नल आहिनि, तरबूज खरबूज जेके अचनि पिया, जेके पाण छाई ऐं गिदरो चवंदा आहियूं, इन्हनि जो सेवन करूं। ऐं ॿियो जेके बि फल जूस छाछ इन्हनि जो वधीक सेवन करूं, छोकी पंहिंजे पेट में बि वधीक भीषण गर्मी रहंदी आहे, त पंहिंजे शरीर जो तापमान हिकदमि सही हुजे। ऐं ॿियो पाण खां पुॼे त पाण खे कंहिंखे बि कुझु ॾियणो हुजे, ऐं घणेई माण्हू पंहिंजे इर्द गिर्द प्याऊ लॻाए रखंदा आहिनि ऐं घणेई माण्हू छाछ ॾही लस्सी जेको जंहिंखां पुॼे दान कंदा आहिनि। पाण कई बार शरबत लस्सी छाछ पाणी कहिड़ो बि अहिड़ो लिक्विड पाण खे माण्हुनि खे जंहिंखे बि ॾिसूं कि प्यासो आहे उन्हनि खे पियारिजे। ऐं जेके बि ॿाहिरि कमु था कनि, मथे ते को बि अहिड़ो गिलो करे रुमाल या कपिड़ो वेड़े ढके करे पंहिंजे पाण खां ईअं हलनि ऐं पाणी पासां गॾु रखनि, छातो पासां गॾु रखनि, ताकी लू न लॻी वञे ऐं शरीर में का तकलीफ़ न अची वञे। ऐं ॿिया जेके मूक पक्षी आहिनि उन्हनि लाइ बि थोरी व्यवस्था करणी आहे पाणी जी। घटि में घटि पाणी जी त ज़रूरु करणी आहे कि पंहिंजे घर जे ॿाहिरि पाणी हुजनि, ताकी मूक जेके स्वान ऐं पक्षी आहिनि उहे पाणी पी रखनि ऐं बीमार न पवनि। त इन्हनि 9 तपा ॾींहंनि में ख़ुदि जो बि ख़्यालु रखिणो आहे ऐं मूक पक्षियुनि जो बि ख़्यालु रखिणो आहे। ऐं पाण खे को मिले थो अहिड़ो त पाणी लस्सी छाछ कुझु बि अहिड़ो उन्हनि खे प्यारे रखिणो आहे। त इन 9 ॾींहंनि में इहो पाण खे रख रखाव करिणो आहे, जेको हींअर 5 मई खां 2 जून तक रहंदो 2024 में। जय श्री झूलेलाल।